दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जीएसएन। उम्मीद है तवी सब खुश होंदा। साथी अज हवाउन के शहर हैदराबाद में दरिया के पेट में अलमंदर के भरसा वेठा आहियूं। हिते हिकिड़ो आस्थानो आहे जंहिंजो नालो आहे बकाए लतीफ़। उनजो वीसी असां गॾु वेठो आहे फ़कीर इमदाद अली मल्लाह। हितां जा मंज़र बि तव्हां तस्वीरुनि में ॾिसंदा त हिते कहिड़ा कहिड़ा मंज़र आहिनि। हेसोणो ज़िंदगी जो पंहिंजी जो जेको बि हिसो अथसि उहो हिन दरिया में वेठो रहियो आहे। इन दरिया जूं मौजूं ॾिठियूं आहिनि, इन दरिया जूं मस्तियूं ॾिठियूं आहिनि, इन दरिया जा तूफ़ान ॾिठा आहिनि, इन दरिया जूं मच्छियूं ॾिठियूं आहिनि, इन दरिया जूं मौजूं ॾिठियूं आहिनि। दरिया सां प्यार कावड़ परचण इहे सभु हिन वटि दरिया जा जेके ख़्याल आहिनि उहे सभु अखियुनि आॾो आहिनि। सिधा आहिनि। पाण ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे हिन खां बि थोरो वंड वठंदासूं तव्हां सां। हिकु दरिया जे आशिक़ ऐं हिकु दरिया जे माण्हू बाबति ॻाल्हि रखण खां पहिरीं लतीफ़ साईं जो हिकु बैत। लतीफ़ साईं चवे थो, साञा जन सिराणसी सुरा ॾिठासीं, साञा जन सिराणसी सुरा ॾिठासीं, तेग तनी जी खे कट न लॻे कॾहिं। फ़कीर इमदाद अली मल्लाह। सुणे को वंड वठंदा त जेको तव्हां ताईं बि हुजे अहिड़नि महबूबनि खे ॻोल्हींदा था रहूं त जिते बि जेके आहिनि त उहे असांजी लाइब्रेरी में बि असां सां पिया हुजनि। सुणा जेको वंडो आहे संग सां। हा, बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त असां वटि सोशल मीडिया अरडो उतरादी ऐं असां वटि पोतवा ॾाढा ख़ुशीअ जा लहर बि थींदा आहिनि। पर जीअं बि तव्हां अॼु दोस्त जेके बि तव्हां ॾिसी रहिया बि आहियो ऐं सच बि आहे त अॼु उहा तारीख़ आहे ऐं उहो दरिया आहे। पोइ जिन जे करे दरिया पी हूंदा आहिनि जेकी बि ॻाल्हि कयूं सा इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ॻाल्हि कजे, पर उनखे अॻियां रखी मां वाक़ई बि वरी वापसि अची ऐं पंहिंजे उन दरिया जी ॻाल्हि कंदुसि जेको मूंसां ई दरिया मुखातिबु हूंदो आहे त वाक़ई कीअं ठहंदो आहे, कीअं कुर्ब ॾींदो आहे, कीअं मोहबत ॾींदो आहे। ऐं उहे दोस्त तव्हां ॿुधो था, असां ॿुधाईंदा रहंदासीं। जीअं बकाए लतीफ़ बेरेन साइंस ऐं यूनिवर्सिटी जो तारीफ़ ॿुधाई, उनजो मां वीसी आहियां ऐं उन जा असांजा 4-5 वीसी ॿिया बि सिलेक्टिंग बि आहिनि। उन में चाहे असांजो चेयरमैन साहबु इरशाद अली लुगारी बि आहे, या इंसाफ़ बि आहे, या थलो साहब बि आहे, या मोहब अली राजपर साहब बि आहे, या केतिरा ई ॿिया बि असां सां सलाड़ियल आहिनि। जीअं असांजो हींअर मोतबर सोशल मीडिया अरडो उतरादी ऐं ॾखिण ऐं उत्तर खे तव्हां सम्झी सघो था। ऐं सच आहे त मां दोस्त जीअं बि अची मिलियो त नमाज़ जो कोरम पूरो आहे त वाक़ई ॻाल्हाइजे त उत्तर ते ई ॻाल्हाइजे त ॾखिण ते ॻाल्हाइजे। वरी पोइ ॾिठोसीं ओभर बि अची वियो त ओलहंदो बि अची वियो ऐं उते त को बि दरियानि में फ़र्क़ु कोन नज़र आयो। ऐं तव्हां केतिरे बि अॼु बि उन दरिया जी मोहबत तव्हां हासिलु कई हूंदी जून ऐं जुलाई अगस्त में, त हुन दरिया केतिरी बि मोहबत ॾिनी पई, पर एतिरी हू मोहबत ॾियो वेठो आहे। ऐं तंहिंखां पोइ ऐं सोशल मीडिया खे वरी बि आगाह कंदुमि त हिते लठ जो फ़ाक़ो बि पवंदो आहे, पर उहा मोहबत दरिया खां न हटंदी आहे। ऐं उहो उनजो साबित आहे। तव्हां हींअर बि तव्हां बैराज अलमज़र ते मुंहुं रखंदो त तव्हांखे मोहबत दरिया जी नज़र अची वेंदी त भई दरिया थो पीए या दरिया थो पीआरे। पोइ इहे असांजूं हाल अहिवाल। बाक़ी हाणे जेको यूनिवर्सिटी जो असांजो सिलसिलो इहो बि रखियो अथऊं इन दरियानि सां ऐं इल्म सां ऐं इन अदब सां। ऐं असां तव्हांजा दुआगू बि आहियूं ऐं दुआ कंदा रहंदासूं। ऐं तव्हां हिन सोशल मीडिया सां सलाड़ींदा रहो ऐं हिन सां तावन कंदा रहो त जीअं त असांखे ऐं असांजे दोस्तनि खे, असांजे मेंबरनि खे कम जी ऐं कार जी सहूलियत लॻे त असां अॻिते खणी हलूं। अञा आऊं घणो कुझु ॻाल्हायां हा, पर वरी बि मां आलम दीन खे इन्हनि खे चवंदुसि त रुॻो तव्हां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो असां नालो वठूं था, असांखे पूरो क़ुर अॻियां अची थो वञे ऐं तव्हां अञा ताईं अलाए छा पिया कयो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद आले मुहम्मद। मां सलवात पढ़ी ऐं पंहिंजे मौक़फ़ खे पाण वटि रखियो। वधीक जेको बि सुवाल कंदो अरडो मां हुन सां सुवाल जो ऐं जवाबु ॾींदुमि। लतीफ़ साईं चयो त पाॿोयो हेकार मूंखां पुछो सॼणे मुर्की खिली, पाॿोयो हेकार मूंखां पुछो सॼणे
त अलस्त रब्बुकुम चयाई जंहिं वार संधी सूर किनार तन तॾा को न लहे। उहो जेको प्यार हो, उहो जेको हुनजो पुछणो हो, इहो मुंहिंजे वजूद हिन जिस्म मां अञा ताईं नथो लहे। सुणे खां दरिया ते अञा हिकिड़ो आख़िरी सवाल हूंदो, केतिरो हीअं अॻिते तव्हां पंहिंजे ज़िंदगी में दरिया खे हेतिरो हिन पासे ॾिठो आहे, केतिरनि मौजुनि में ॾिठो आहे, हाणे जेका दरिया जी 2020 में सूरत हाल आहे उहे केतिरियूं मौजूं अथसि। इहो सादो असुल में जेके बि मां जीअं बि अखि पटी आहे 1973 खां वठी दरिया जा जलवा, दरिया जूं मौजूं, दरिया जूं ख़ुशियूं, ऐं इहो ॾिसंदो तक़रीबन इहो टाइम को 85 ऐं 86 खां पोइ जो वरी ॾुकार रहियो आहे। पोइ असां पाण बि ॾुखायल आहियूं ऐं एतिरा ॾुखायल आहियूं, पंहिंजो ॾुखु नथो बयानु कयां, छो त अॼु करबला वारनि जो ई ॾुखु असांखे बयानु करिणो आहे, तॾहिं असांजा ॾुख बि मिटबा आहिनि। इहो सुणे जा जेको वंडो तव्हां तां वंडियो अथई, आख़िरी बैत वरी बि लतीफ़ साईं जो तव्हां खां इजाज़त वठंदासूं। दूधा तूं न धवे आग ओॾो न वञे, दूधा तूं न धवे आग ओॾो न वञे, उला जे इश्क जा ताव तूं न सहें, उभो ईअं चवें त आउं आगड़ियो आहियां। हक़ मौजूद जी हसन।